जेको दोस्त तव्हां सां भरी महफ़िल में तेज़ थी वञे त उनखे तेज़ थियण ॾियो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, तव्हां उनजे आॾो पंहिंजा लफ़्ज़ न विञाइजो। यादि रखो ए जवान जी औलाद, रब ज़ुल जलाल वल इकराम उहो गफ़ूर रहीम आहे जेको सबर वारे इंसान खे कॾहिं बि कंहिंजे आॾो झुकण न ॾींदो अथव। जेकॾहिं अॻिलो इंसान तव्हां सां भरी महफ़िल में तेज़ थी वञे, जज़्बात थी वञे, उनखे ॻाल्हाइण जी ख़बर न पवे त उनजे आॾो तुंहिंजी ख़ामोशी उनखे कुहंदी। न कोहे त मुंहिंजो सर कलम कर जवान जी औलाद। जेकॾहिं तूं उनजे आॾो पंहिंजा लफ़्ज़ विञाईंदे, रब जी ज़ात जो कसम यादि रखजांइ, उहो मसइलो अञा वधंदो वेंदो, घटि न थींदो। जेकॾहिं चाहे तो त अॻिले इंसान खे अहसास थिए, पछता थिए, तूं उनजे आॾो पंहिंजी ख़ामोशी अख़्तियार कर। ए जवान जी औलाद, रब ॾिसे थो, जेकॾहिं उहो इंसान तोखां माफ़ियूं न घुरे त मुंहिंजो सर कलम कजांइ। यादि रखो, कंहिंजी माउ जा गुलाब जा गुल हमेशा जिन जल्दबाज़ी कई आहे उहे ई बाद में पछताईंदा अथव। यादि रखो, तव्हां जल्दबाज़ी न कजो, तव्हां जल्दबाज़ी न कजो। जल्दबाज़ी करण वारनि खे तव्हां जल्दबाज़ी करण त ॾियो न। उन खां बाद में जेको रिज़ल्ट ईंदो, रब गवाह आहे, तोखे सुकून ॾियाराए। यादि रखो ए इंसानो, इन ॻाल्हियुनि ते अमल ज़रूर कंदा कयो। इहे तव्हांजी फ़ाइदे जी ॻाल्हियूं। मां उर्दू स्पीक में अगरि इहे लेक्चर ॾियां त अल्लाह रब ज़ुल जलाल गवाह आहे त मूंखे मिलियुनि जे हिसाब सां माण्हू लाइक ऐं फॉलो कर। पर न, मुंहिंजी ॿोली सिंधड़ी आहे त मां सिंध धरती जी थन मल्हाईंदमि। जवान जी औलाद, पंहिंजा सिंधी में ई लेक्चर तव्हांजे आॾो मां पेश कंदो ईंदुमि। मुंहिंजो हक़ ऐं फर्ज़ आहे, छो असांजी सिंधड़ी ॿोली वॾी गदीम में गदीम आहे। यादि रखो ए इंसानो, उर्दू में त हर कोई लेक्चर ॾींदो आहे, उर्दू में त हर कोई नसीहत ॾींदो आहे, पर सिंध मां धरती जे ॿिछड़नि खे मां हिकु रिक्वेस्ट थो कयां। सिंधी हर कोई सम्झंदो आहे, चाहे पख्तून हुजे, चाहे बलोच हुजे, चाहे उर्दू स्पीक हुजे, चाहे बरोच हुजे, केर बि हुजे, सभु सिंधी सम्झंदो आहे। सराइकी हुजे, यकीन रखो न, मज़ो तॾहिं आहे जॾहिं अॻिले खे ख़ौफ़ज़दा कयूं त ही शख़्स चवे छा थो जो हुन इंसान खे एतिरा माण्हू लाइक ऐं कमेंट्स था ॾियनि। यादि रखो ए इंसानो, जेका ॿोली आहे मुंहिंजी सिंधड़ी ॿोली आहे। मां सिंधड़ी ॿोली ते क़ाइमु रहंदुमि इंशाअल्लाह तबारक अल्लाह। अल्लाह जी ज़ात वबरकात जे मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो आहे, जे मूंखे एतिरी शौहरत इज़त ॾिनी, अल्हम्दुलिल्लाह या रब्बी रब्बुल आलमीन। इंसान खे लही अचे हिदायत न ॾींदो आहे, इंसान जे ज़रिए ते अल्लाह पाक इंसान खे हिदायत ॾियाराईंदो। यादि रखो, जेकॾहिं चाहियो था त अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम मूंखे पंहिंजे ज़िमे लॻाए त तूं अहिड़ा कम कर जो अल्लाह तोखे पसंदि करे। अल्लाह तोखे पाण ई पंहिंजे ग़ैब जी मदद सां तुंहिंजी मदद न करे तूं मूंखे चइजे। यादि रखो ए इंसानो, नसीहतूं तॾहिं अॻिलनि खे ॾियो, सभ खां पहिरियों उन नसीहत ते पाण अमल कयो। जेकॾहिं तूं अमल करे बि न ॿियनि खे नसीहत ॾे, इहा बि फज़ूल अथई। यादि रखो ए आलिमो, मां आलिमनि खे बि हिकु रिक्वेस्ट थो पेश कयां त ए आलिमो, अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम ग़रीब कंहिंखे न रखंदो आहे। रब तो फरमाए, जेका नसीहत, जेका हिदायत ॿियनि ताणी पेश करे, पहिरियों पाण अमल कर। मां रब जेकॾहिं तोखे माला माल न कयां त मुंहिंजो शेख ज़ुबैर जो सर कलम कर। यकीन रखो, अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम उन इंसान खे वॾी शौहरत ॾींदो आहे, वॾी इज़त ॾींदो आहे, जेको इंसान ॿियनि सां नसीहत जूं ॻाल्हियूं करे, सुठियूं हिदायत जूं ॻाल्हियूं करे, उहो सभ खां पहिरियों पाण अमल करे। मां जेकॾहिं तव्हांखे नसीहत ऐं हिदायत अता कयां थो त मां अमल न कयां त मां कहिड़ो इंसान आहियां। यादि रखो, काफ़ी इंसाननि जी सोच हूंदी आहे त ही शेख ज़ुबैर यूट्यूब ते कमाइण। अल्हम्दुलिल्लाह या रब्बी, तुंहिंजी सोच आहे, तुंहिंजी सोच आहे, तुंहिंजी सोच ॿियनि खे कामयाब ॾिसी झलस थी पैदा करे। बचा, या झलस पंहिंजे अंदर मां कढ। जेका नसीहत मां कयां थो त हक़ीक़त में बि लखनि ऐं करोड़नि जा लफ़्ज़ हक़ पेश कयां थो। जवान जी औलाद,
मांजी कास ॾिस न कंहिंसां ज़्यादी दुश्मनी कोन्हे जा मां कंहिं ते उछल ॾियां जा मैं कंहिंखे घटि वधि ॻाल्हायां न मूंखे जेको रब अता करे त मां तो ताणी पेश कयां थो ए इंसान तूं अमल कर जेकॾहिं लाइफ पंहिंजी चेंज न ॾिसे त मूंखे जेका वणे तूं सदा जी कलम सां लिख जज़ाए कल आख़िर मां सलाम